हूँ गरीब सां मदद करे, हूँ गरीब सां घर जलाओ थे मुखे कोर्ट सभिनी खां मुखे हक़ इंसाफ़ वठी ॾे। पुलिस असांखे डोड़ायो भॼायो, उन जे ज़ोर ते निकिरी भॼी आहे केड़ीअ में ऐं 4 महीननि जो ॿार ज़ाया थिया। मुंहिंजी इहा नुंहुं आहे मुंहिंजी मरगिणी थी आहे हींअर नालो हामिदा अथसि, ज़ाल मुख्तियार जी आहे। 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे जंहिं महिल होश आयो उन्हनि रिपोर्ट ठाहे छॾियूं। मूंखे चयूं त धड़का ॾिनो, चयूं त तुंहिंजे धड़की ॾिनो ऐं मूंखे छा चयूं त 5 तुंहिंजा भाइर मारींदासीं, पोइ तुंहिंजा माउ पीउ पोइ तोखे मारींदासीं। असां सां जलदारी उन्हनि जे 5 भाइरनि शमन, बशीर ऐं शबीर ऐं आज़म ऐं इन्हनि मूंखे माण्हू क़ुर जे ज़ोर ते मायसि, जे करे हुननि जी मूं ते बंदूकूं रखियूं हुयूं। काज़ी अहमद जी रहवासण सकीना ज़ाल अली कुल जूणे जो पुलिस ख़िलाफ़ दाहींदे आईजी सिंध खां मुतालबो कयो आहे त मूंसां थियल नाहक जो अज़ालो करे इंसाफ़ कयो वञे। सकीना जूणे जो चयो त काज़ी अहमद पुलिस ऐं नासरी पुलिस असांजे घर में दाख़िल थी मासूम ॿारनि औरतुनि मथां तशद्दुद करे घर में पियल क़ीमती सामान, अन्न, अटो, खटूं सभु सामान ऐं घर में बीठल छेला मोटरसाइकिल बि पाण सां गॾु खणी वई। सकीना जूणे जो चयो त ज़रदारी बिरादरीअ जा माण्हू इहो सभु नाहक करायो आहे। हिन चयो त मूंसां इंसाफ़ लाइ आला इख़्तियार नोटिस वठनि।